अस्सलाम वालेकुम नाजरीन, अमानी सी रहा हो महरान टीवी न्यूज़ माहिया ज़ारा हुसैन। सबका पहरी एक नज़र नवक जी खास खबरन ते। मौलाना फजल रहमान जे सदारत हेठ PDM जो इजलास जारी। मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी ऐं ANP खे PDM मां कढण जी तजवीज़ ॾेई छॾी। इजलास में नून लीग वज़ाहत ॾियण या ग़लती तस्लीम करण ताईं PP ऐं ANP खे PDM मां कढण जी तजवीज़ ॾिनी। शाहिद खाकान इजलास खे ॿुधायो त ॿिन्ही पार्टियुनि जवाब ॾियण बदिरां PDM जी तज़लील कई। हाणे PDM ॿिन्ही पार्टियुनि बाबति फ़ैसिलो करे। नून लीग जो पीपल्स पार्टी ऐं ANP बाबति मौक़िफ़ वाज़िह आहे। कच्चे में धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन जदीद हथियार न मिलण करे बंद थी वियो। SSP शिकारपुर तनवीर तुनियो धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन रोकण जो बाज़ाब्ता ऐलान करे छॾियो। SSP शिकारपुर चयो आहे त 3 बख्तरबंद गाड़ियूं ऐं जदीद हथियार मिलण ताईं ऑपरेशन खे रोकियो वियो आहे। वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत तरफ़ां पुलिस खे जदीद हथियार ॾियण ऐं हर मुमकिन मदद करण वारा ऐलान सखणा ऐलान ई रहिजी विया। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त सिंध सां पाणी मामले ते वरी ज़्यादती थी रही आहे। वधीक न पर पंहिंजे हिसे जो पाणी घुरे रहिया आहियूं, जेको बदकिस्मती सां न पियो मिले। सिंध में पाणी जी खोट वधी रही आहे। अवाम खे हक़ ॾियारण चाहियूं था। हक़ न मिलियो त अॻिते जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। नेब सखर जी नोटिस खां नथो डिॼां। ज़िंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे। अदालत में पंहिंजे बेगुनाही साबित कंदुसि। सिंध में पाणी जो बहरान संगीन सूरतहाल अख्तियार करे वियो। गुड्डू बैराज ते पाणी जी खोट 28 सैकड़ो थी वई। सखर बैराज ते 22 ऐं कोटड़ी बैराज ते 50 सैकड़ो खोट रिकॉर्ड। पाणी खोट सबब सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में ज़रई तौड़े पीअण जे पाणी जो शदीद बहरान। कशमोर, जैकमाबाद, शिकारपुर ऐं ॿियनि ज़िलनि में सारियालो बेचारो पोखिजी न सघियो। बदीन ज़िले में पाणी खोट सबब ॾुकार जहिड़ी सूरतहाल पैदा थी वई। माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान। क़ौमी असेंबली जे स्टैंडिंग कमेटी जे चेयरमैन ऐं PPMA ने नवाब यूसुफ टालपुर चयो आहे त पाणी जी खोट सबब सिंध तबाह, बंजर ऐं वीरान थी रही आहे, जेका सिंध सां वरी ज़्यादती आहे। मूं पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी खे तजवीज़ ॾिनी आहे त सिंध पंजाब जे बॉर्डर ते उबावड़ो वटि तारीख़ी धरणो हयो वञे। जहिड़ी तरह बेनज़ीर भुट्टो काला डैम ख़िलाफ़ धरणो हयो। सिंध अंदरि पाणी जी विरासत ते अफ़सोस आहे। जीअं पंजाब मुंड में आहे ऐं पाणी मुकमल खणे थो, असां वटि शाखनि ऐं वाहन ऐं बैराजनि ते उहा ई सूरतहाल आहे त मुंड वारा पाणी मुकमल खणनि था ऐं पुछड़ी वारा पाणी जे फुड़े लाइ बि परेशान आहिनि। वॾे वज़ीर सिंध जे 10 ज़िलनि में 4 अरब रुपयनि जी लागत सां घरनि में सोलर सिस्टम लॻाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। हर ज़िले में 20,000 घरनि खे सोलर सिस्टम मुहैया कयो वेंदो। हर सोलर पैनल जी 50 सैकड़ो क़ीमत सिंध हुकूमत ऐं 50 सैकड़ो घर धणी अदा कंदो। सोलर पैनल अहिड़नि माण्हुनि खे ॾिनो वेंदो जिन जे घरनि में पहिरियां बिजली नाहे।